अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त बाहि परे ताईं पहुची चुकी आहे। जंहिंजी मूंखे ख़बर आहे हू 1 साल हरीपुर जेल काटे चुको आहे, केसनि खां डिॼण वारो नाहे। एबटाबाद में पीटीआई जे जलसे खे ख़िताब कंदे अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त चोर ऐं लुटेरा वज़ीर आज़म बणिजी विया आहिनि। नॉर में उन्हनि खे इज़त बि न मिली। हुन चयो त शांगला में हिकु शख़्स चई रहियो हो त कपड़ा विकणंदुसि। काल्ह मरियम नवाज़ जनरल फैज़ जो नालो वरितो। हाणे उहे सिपाही किथे आहिनि? जेकॾहिं पाकिस्तान खे बचाइणो आहे त चूंडूं थियण घुर्जनि। वज़ीर आज़म ख़िलाफ़ करप्शन जा केस आहिनि, जॾहिं त डीज़ल मुल्क जो सदर बणजणु चाहे थो। शेख रशीद चयो त हू इमरान ख़ान जे सॾ ते इस्लामाबाद वञणो आहे। आसिफ ज़रदारी खां सवाइ समूरियूं पार्टियूं चूंडण लाइ तयार आहिनि। सूरत-हाल खां चङी तरह वाक़िफ़ आहियां ऐं इहा बाहि परे परे ताईं पखड़ियल आहे, पर हू हिन बाहि खे सम्झे ऐं ॼाणे थो। हुन चयो त नवाज़ शरीफ़ तव्हां जी क़िस्मत में जेल लिखियल आहे, जॾहिं त इमरान ख़ान खे परॾेही साज़िश जो निशानो बणायो वियो, पर ही पाकिस्तान जी ज़िंदगी ऐं मौत जी तहरीक आहे।